मुल्क में कोरोना वायरस मुतासिरन जो अंग 29,745 थी वियो। 638 ॼणा हयाती विञाए वेठा। सिंध में 10,771, पंजाब में 11,039, बलोचिस्तान में 1,876, केपी में 4,509, गिलगित बल्तिस्तान में 430, इस्लामाबाद में 609 और आजाद कश्मीर में 79 केस ज़ाहिर। दुनिया में आलमी वबा कोरोना जा हाञा जारी। मौतमार वायरस वधीक 3,491 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो। वायरस विघे फौथियलनि जो अंग वधी 2,80,171 थी वियो। अमेरिका में वायरस सबब वधीक 1,461 ॼणा हयातियूं विञाए वेठा। फौतुनि जो अंग वधी 80,031 थी वियो। ब्राज़ील में 635, बर्तानिया में 346, इटली में 194, मैक्सिको में 199, स्पेन में 179, कनाडा में 124, रूस में 104, फ्रांस में 80, तुर्की में 50, ईरान में 48 ॼणा फौत। 14,36,361 ॼणा सेहतयाब। सिंध में एक ही ॾींहुं अंदर कोरोना जा 1,000 खां वधीक केस ज़ाहिर। 24 कलाकनि दौरान 1,080 नवां केस साम्हूं अची विया। मुतासिरनि जो अंग वधी 10,771 थी वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में वबा विघे 4 मरीज़ फौत थिया आहिनि, जंहिं बाद फौतुनि जो अंग वधी 180 थी वियो आहे। हिन वक़्तु 8,571 मरीज़ इलाज हेठि आहिनि। 101 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी आहे। 23 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि। पीएमए मुल्क में लॉकडाउन वधाइण जो मुतालबो करे छॾियो। पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जे माहिरनि पीएमए हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हुकूमत WHO जे प्रोटोकॉल ते अमल करे। कराची में कोरोना केसनि में वाध थी त ॿिया शहर बि मुतासिर थींदा। लॉकडाउन सबब को बि माण्हू बुख सबब फौत नाहे थियो। पीर जो ॻोठ वबा जी वकर में अची वियो। तक जे MPA राशिद शाह राशिदी समेत 277 ॼणा कोरोना वायरस जो शिकार। 314 ॼणनि जी करायल टेस्टुनि मां 251 टेस्टूं पॉजिटिव आयूं। इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़ियल। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त बिना अलामतुनि जे मक़ामी सतह ते वबा जे पखिड़जण ते ॻणती आहे। हुकूमत जी सलाह ते अमल न कयो वियो त हालतूं वधीक बदतर थी वेंदियूं। असां लॉकडाउन जे फेज़ 2 में दाख़िल थी चुका आहियूं। कोरोना खां बचाव वारे SOPs ते अमल करणो पवंदो। हिन भेरे जेको जिते आहे उहो उते ई ईद करे। मुराद अली शाह जे वीडियो पैगाम में आवाम खे अपील। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि नेशनल हेल्थ टास्क फोर्स जो इजलास में सूबाई वज़ीरनि जी वीडियो लिंक ज़रिए शिरकत। वबा बाबत ब्रीफिंग। वज़ीर आज़म इमरान खान खे पंजाब में क्वारंटाइन सेंटरनि बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में आगाही ऐं एहतियाती उपान वठण ते ज़ोर ॾिनो वियो। वज़ीर आज़म जो चवणु हो त दुनिया जी भेट में पाकिस्तान में हालतूं ज़ाब्ते में आहिनि। अलामतूं ज़ाहिर थियण जी सूरत में बिना डप जे टेस्ट कराई वञे। एहतियात करण सां ई हालतूं बहितर थी सघनि थियूं। सिंध जे वॾे वज़ीर जी सदारत हेठि माकड़ जी रोकथाम बाबति इजलास में ज़राअत वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू, चीफ सेक्रेटरी ज़राअत समेत लाॻापियल अमलदारनि जी वीडियो लिंक ज़रिए शिरकत। ज़राअत खाते पारां वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई। मुराद अली शाह जो चवणु हो त वफ़ाक़ी हुकूमत खे दरख़्वास्त कई आहे त माकड़ ते फुहारो शुरू कयो वञे। माकड़ खे रेगिस्तानी इलाइक़नि में ख़तम कयो वञे त जीअं फ़सलनि ॾांहुं न अची सघे। ज़राअत वारे वज़ीर इस्माइल राहू इजलास खे ब्रीफिंग ॾींदे चयो त सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं घोटकी जे 12,775 ऐं कश्मीर जे 19,768 एकड़नि ते स्प्रे कराए चुकी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में माकड़ जा कटक पहुची विया। माकड़ मेवा, वणनि जा पन, गांइ ऐं फसल खाई चट करे छॾिया। सांगड़, खैरपुर, थाणो, बुलाखान ऐं ॿियनि शहरनि में माकड़ जा हमला। आबादगार तोड़े कुड़मी परेशान। हुकूमत खां माकड़ मार फुहारो कराइण जो मुतालबो।
माउ जी अज़मत खां को भी इंसान मज़हब क़ौम ऐं फ़िरक़ो इनकार नथो करे सघे। इन अज़ीम हस्ती खे भेटा पेश करण लाइ सिंध समेत सॼी दुनिया में अॼु माहिरुनि जो आलमी ॾिहाड़ो ख़ुलूस ऐं मोहब्बत सां मल्हाए पियो वञे। ॾिहाड़े मल्हाइण जो मक़सदु माउ जे मुक़दस रिश्ते जी अज़मत ऐं अहमियत खे निर्वार करण समेत अक़ीदत, शुक्रगुज़ारी, लातइदाद, मोहब्बत जे जज़्बनि खे वधाइणु आहे। This headline news is brought to you by इन मेज़बानियों का वधी ॿियो तोहफ़ो छा थींदो? पाल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। आपका हमारा बरसों का साथ नौरस। चाइना मां घुरायल हाइब्रिड बिज वधीक फुटण जी सलाहियत, बीमारियुनि खिलाफ कुवत मुदाफ़ियत पंहिंजे इलाके जे बाएतमाद डीलर खां हासिल करियो। मिर्च मज़ेदार त खाधो खुशबूदार। आहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटल बियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम जो आपके टाइम और पैसों की बचत करे और बनाए आपको खूबसूरत और पुरकशिश सिर्फ चंद दिनों में। सांझ जो खटन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042 353 202 55। लोगों से फासला रखें और अपने अजीजों को महफूज रखें। यही कोरोना को रोकने का तरीका है।